सबका पहिरीं STV न्यूज़ खोलण ते भा नाशाद मला खे संगत के मुबारकूं ॾियूं था। STV न्यूज़ तमामु थोरे अरसे में हिकिड़ो सुठो कमु करे रही आहे। जॾहिं त उन वटि के माली सहूलियतूं या वसाइल बि कोन्हे, उन जे बावजूद बि हितां जे ख़बरुनि खे उहा सुठी कवरेज ॾेई रही आहे। ऐं असां इलाइक़े वासियुनि खे बि अपील था करियूं त नाशाद मला जो साथ ॾियनि ऐं उन सां गॾु थियनि, उनजी हिमत अफ़ज़ाई कनि। छो त वॾा चैनल हिते जे लोकल सतह ते को बि कवरेज सही नथा ॾियनि, बर वक़्तु नथा ॾियनि, पोइ 2 ॾींहं खां पोइ था ॾियनि, 4 ॾींहं खां पोइ था ॾियनि। बहरहाल अहिड़ी ख़ासि नथी मिले। तंहिं करे नाशाद मल्हाह जी वीचारे वॾी महिरबानी जे हिकिड़ो सुठो चैनल खोले हितां जे माण्हुनि जे लाइ हिकिड़ी वॾी सहूलियत पैदा करे छॾी आहे। ऐं असांजो उन सां तावन इंशाअल्लाह रहंदो आहे। ऐं नाशाद खे गुज़ारिश कंदासीं त हितां जे नादर आहे, उन जे हवाले सां कुझु लिखे, ऐं कॉलेज आहे या तइलीम जे हवाले सां कुझु इशू आहिनि, पाणी जा मसइला आहिनि, उन्हनि ते कुझु कवरेज कनि। महिरबानी।